अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन 27 अप्रैल 2026 सूमर जे ॾींहुं प्रोग्राम मंज़रनामो साण करे आऊं अवांजी ख़िदमत में हाज़ुर आवां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। प्रोग्राम जी शुरूआति में अमल इहा ई दुआ त शाल जितो जो असुख सलामती सां हुजो, कॾहिं बि ॾुखियो ॾींहुं न ॾिसो ऐं कॾहिं बि अव्हां जो मुर्कूं मेरियूं न थियनि। दुनिया जी कुंड कुड़िछ में जिते बि रहो सिंध लाइ, सिंध वासियुनि लाइ ऐं दुनिया जे मज़लूम माण्हुनि लाइ जा खोड़ींदा रहो। शाल अव्हांजा ख़्वाब तइबीरनि सां लही सघनि। प्रोग्राम मंज़रनामे में अॼु असीं ॼाणण जी कोशिशि कंदासीं त ईरान आख़िर कहिड़नि बुहरान मां गुज़री रहियो आहे। बलूचिस्तान जी वेढ़ किथे दंग कंदी, इन बाबति बि ख़ुसूसी रिपोर्ट प्रोग्राम जो हिसो हूंदी त वरी सिंध जो आबादगार सुख ॾिसी सघंदो या न, इन बाबति बि वीचारींदासीं। क़ौमी कारकुन ऐं अवामी फ़नकार साईं बख़्श रिंद जे विछोड़े ते खेसि भेटाउनि जा गुलाब आछिबा, सिंधी अदबी संगत जे शाखनि जी इलेक्शन ऐं अदबी सरगर्मियुनि बाबति मुख़्तलिफ़ रिपोर्टूं प्रोग्राम जो हिसो हूंदियूं त तजिया ऐं तबसरा ऐं शाइरी बि प्रोग्राम जी ज़ीनत बणाइबी। सभ खां पहिरियां आलमी मंज़रनामे ते नज़र विझूं था। विच ओभर जो अहम मुल्क ईरान हिन वक़्तु घणरुखी बुहरान जे वर चढ़ियल नज़र अचे थो। सियासी, मुआशी ऐं फ़ौजी हालतूं अहिड़े मोड़ ते पहुची वियूं आहिनि जिते हर नओं ॾींहुं कंहिं न कंहिं नए तकरार या नए अंदेशे खे जनमु ॾेई रहियो आहे। आलमी मीडिया ऐं तजिए निगारनि जूं रिपोर्टूं ॿुधाइनि थियूं त ईरान सिर्फ़ु ॿाहिरीं दबाव सां न पर अंदरूनी कमज़ोरियुनि सां बि मुंहुं मुक़ाबिल आहे। सियासी तौर ते ॾिसिजे त मुल्क जी ताक़त जो मर्कज़ आहिस्ते आहिस्ते सिविल हुकूमत खां हटी फ़ौजी इदारनि ॾांहुं मुंतक़िल थींदो पियो वञे। पासदाराना इनक़लाब जो किरदारु अॻु जी भेट में वधीक मज़बूत नज़र अची रहियो आहे, जॾहिं त रिवायती मज़हबी क़यादत बाबति बि सवाल उभरी रहिया आहिनि। अहिड़ी सूरतहाल कंहिं बि रियासत लाइ इस्तेहकाम जी ज़मानत नथी बणिजे, छो त ताक़त जो तवाज़ुन हाणे बिगाड़ जो शिकार आहे ऐं अंदरूनी छिकताण खे जनमु ॾेई सघे थो। ॿिए तरफ़ आलमी सतह ते ईरान ऐं अमेरिका विच में छिकताण हिकु भेरो ॿीहर ख़तरनाक हदनि ताईं पहुची वई आहे। सामूंडी लंघ ते वधंदड़ तकरार न रुॻो इलाइक़े लाइ पर सॼी दुनिया जी मईशत लाइ बि ख़तरे जी घंटी साबित थी रहियो आहे। तेल जी फ़राहमी में कंहिं बि रुकावट सां आलमी मार्केटूं मुतासिर थियनि थियूं, जंहिंजा असर पाकिस्तान जहिड़नि मुल्कनि ते बि सिधी तरह पवनि था। मुआशी मुहाज़ ते ईरान सख़्तु बुहरान खे मुंहुं ॾेई रहियो आहे। महांगाई, बेरोज़गारी ऐं करंसी जे क़दर में घटिताई आम माण्हू जी ज़िंदगी खे ॾुखियो बणाए छॾियो आहे। जॾहिं अवाम जे बुनियादी ज़रूरतनि खे पूरो न करे सघिजे त बेचैनी वधंदी आहे। इहो ई सबबु आहे जो मुल्क में वक़्त ब वक़्तु एतिजाजी लहरूं बि उभरंदियूं रहियूं आहिनि। हुकूमत जे सख़्तु रद्दअमल उन्हनि मसइलनि खे हल करण बदिरां वधीक पेचीदा पिणु बणायो आहे। इहो बि नज़र में रखणु घुरिजे त ईरान जी मौजूदा सूरतहाल सिर्फ़ु हिकु ॾींहुं या हिकु साल जो नतीजो न आहे, पर ॾहाकनि ते पखिड़ियल पॉलिसियुनि जो अंजाम आहे। परॾेही मुहाज़ ते जारहाणियूं हिकमत अमलियूं ऐं अंदरूनी सतह ते सख़्तु कंट्रोल आख़िरकार हिकु अहिड़े माहौल खे जनमु ॾेई रहियो आहे जिते एतमाद घटिजी वञे थो, चाहे उहो आवाम जो हुजे या आलमी बिरादरी जो। सवाल इहो पैदा थिए थो त अॻिते छा थींदो? छा ईरान मौजूदा दबाव हेठि नरम रवैयो इख़्तियार कंदो या वधीक सख़्ती तरफ़ वेंदो? तारीख़ ॿुधाए थी त जॾहिं रियासतूं अंदरूनी ऐं ॿाहिरीं दबाव हेठि हूंदियूं आहिनि त उन्हनि वटि ॿई रस्ता हूंदा आहिनि, या त सुधारा आणिजनि या टकराव खे वधीक तेज़ कयो वञे। पाकिस्तान समेत ख़िते जे मुल्कनि लाइ बि इहा सूरतहाल इंतिहाई अहम आहे। ईरान में कंहिं बि क़िस्म जी अण इस्तेहकाम जे नतीजे में सिधा असर पाड़ेसरी मुल्कनि ते पवनि था, चाहे उहो वापारु हुजे, तवानाई हुजे या सिक्योरिटी। तंहिं करे ज़रूरी आहे त ख़िते में तकरार घटाइण लाइ सिफ़ारती कोशिशुनि खे हथी ॾिनी वञे। आख़िर में इहो चई सघिजे थो त ईरान हिन वक़्तु हिकु नाज़ुक दौर मां गुज़री रहियो आहे जिते हर फ़ैसिलो उन जे मुस्तक़बिल जो रुख़ तइ कंदो। जेकॾहिं क़यादत वक़्त जी घुरिज खे सम्झी सुधारण ॾांहुं क़दम वधाए थी त सूरतहाल बहितर थी सघे थी, ॿी सूरत में बुहरान वधीक गहरो थी सघे थो। दुनिया जी नज़र हिन वक़्तु ईरान ते आहे ऐं ईंदड़ ॾींहं तमामु घणो कुझु वाज़िह करे छॾींदा।
हिकु पासे ईरान जी सूरत हाल गणती जोगी आहे त ॿिए पासे पाकिस्तानी हुकूमत जा फ़ैसिला आवाम लाइ आज़ार बणिजी रहिया आहिनि। IMF जो कर्ज़ खुटण जो नालो ई नथो वठे, मथां IMF जूं फरमाइशूं ग़रीब आवाम लाइ अहिड़ो आज़ार बणिजी वियूं आहिनि जो ग़रीब आवाम न कुछी सघे थो न जान छॾाए सघे थो। सालियानी बजट अचण शर्त IMF जूं फरमाइशूं पिणु शुरू थी वेंदियूं आहिनि। उन्हनि फरमाइशुनि जे करे आवाम जे मथां ॻरो मुआशी भार विधो वेंदो आहे, जंहिंजे नतीजे में आवाम लाइ ज़िंदगी गुज़ारणु ॾुखी बणिजी वेंदी आहे। जॾहिं कर्ज़ वठी मैशत हलाइणी पइजी वञे त मुल्क जा मुआशी मामला बिना घणा ख़राब थी वेंदा आहिनि। पाकिस्तान ॾहाकनि खां IMF खां कर्ज़ खणी रहियो आहे। उहो कर्ज़ व्याज सूधो वापसि करणो हूंदो आहे। मुल्क में टैक्स कीअं लॻंदो ऐं कहिड़ियुनि कहिड़ियुनि शयुनि ते लॻंदो, इहो हाणे IMF तइ करे रहियो आहे। जॾहिं त IMF खां मिलंदड़ कर्ज़ हुक्मरान अवाम जे फलाह ऐं बहबूद लाइ खणंदा आहिनि, पर उनजो लाभ आवाम खे नाहे मिलंदो। तंहिं करे आवाम लाइ ॼण IMF जा पैसा कोन आहिनि, पर उनजे बदिले में आवाम खे व्याज भरणो पवंदो आहे। IMF जे शर्तनि जी पूराई लाइ हुक्मरान हामी भरे छॾींदा आहिनि ऐं सॼो माली भार टैक्सनि जी सूरत में आवाम मथां विधो वेंदो आहे। आवाम केतिरा बि एहतिजाज करे, केतिरियूं बि रड़ियूं करे, पर हुक्मरान नेठि IMF जे चवण ते फ़ैसिलो करे आवाम मथां माली भार विझी आवाम खे तकलीफ़ूं ॾींदा आहिनि। IMF बोर्ड मई जे पहिरें हफ़्ते में कर्ज़ जी अॻीं किस्त मंज़ूरी जो इम्कान पैदा थी पियो आहे। इख़्तियारनि जो चवणु आहे त घणे क़दुरु हदफ़ पूरा कया विया आहिनि। 10 जाइज़े जी रिपोर्ट बोर्ड खे पेश कई वई आहे। पाकिस्तान बाबति इजलास सॾाइण जी तारीख़ मुक़ररु थी वई न ईंदड़ हफ़्ते जो शेड्यूल में शामिल आहे। मई जे पहिरें हफ़्ते इजलास जो इम्कान आहे। 1.2 अरब डॉलर किस्त जी मंज़ूरी ॾिनी वेंदी। पाकिस्तान पारां IMF जे कर्ज़ ते भाड़ण ऐं उन जे समूरनि शर्तनि खे पूरो करण जो मतिलबु इहो आहे त हिन मुल्क जा हुक्मरान पंहिंजे बल ते कुझु करण लाइ तयारु न आहिनि। उहे न IMF जो कर्ज़ लाहिण जी हालत में आहिनि, न ई मुल्की मैशत बहितर करण जी कोशिश करे रहिया आहिनि। मुल्क जो आवाम अॻी महांगाई ऐं बेरोज़गारी जे करे परेशान लॻो पियो आहे। उहो न रुॻो पंहिंजी ज़िंदगी सुख सां गुज़ारणु चाहे थो, पर ॻरनि टैक्सनि मां जान छॾाइणु चाहे थो। पर हुक्मरान आवाम ते रोज़ नवां टैक्स मढ़ियो उनजी ज़िंदगी अज़ाब करियो वेठा आहिनि। जीअं हिन वक़्तु जंग खे बहानो बणाए पेट्रोलियम इसम महांगा कया विया आहिनि। छा अहिड़ी सूरत हाल में मुल्की तरक़ी मुमकिन आहे? जेकॾहिं मुल्की मैशत IMF जे ॾिनल गाइडलाइन ते हलाइणी आहे त पोइ मुल्क में मैशत जो वज़ीर रखण या उहा वज़ारत क़ाइमु करण जी कहिड़ी ज़रूरत आहे? मुल्क जो आवाम अॻी टैक्सनि में दॿियो पियो आहे। उहो वधीक माली भार बर्दाश्त नथो करे सघे। उन करे इहो लाज़मी आहे त ईंदड़ बजट में वधि खां वधि आवाम खे रिलीफ ॾियण जी कोशिशि कई वञे, आवाम लाइ सहूलियतूं पैदा करण जी कोशिशि कई वञे त जीअं हितां जो आवाम सुठे नमूने ज़िंदगी गुज़ारे सघे, छाकाणि त आवाम जो हक़ आहे त उहो बहितर ज़िंदगी गुज़ारे सघे ऐं ॻरनि टैक्सनि खां बि बची सघे। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। हीअं ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अवां जी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे मंज़रनामे साण आऊं अवां जी ख़िदमत में हाज़िर अवां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। सिंध जो क़ौमी आवाज़ वॉइस ऑफ सिंध लंडन वेब रेडियो ऐं TV चैनल जेको गुज़िरियल 13 सालनि खां सिंध सां थींदड़ ज़्यादतियुनि नाइंसाफ़ियुनि ख़िलाफ़ु सगारो आवाज़ बणिजी दुनिया जी कुंड कुड़िछ में पहुचे थो। सिंध तोड़े दुनिया जे मुल्कनि में सिंधियुनि सां थींदड़ ज़ुल्म ऐं जबर ख़िलाफ़ु उथंदड़ आवाज़ खे बेबाकी सां नशर करे थो। वॉइस ऑफ सिंध लंडन कारोबारी न पर क़ौमी जदोजहद जो अहम मोर्चो आहे, जंहिंखे अवां जे माली सहकार जी सख़्तु ज़रूरत आहे। उन आवाज़ खे घर घर ऐं शहर शहर पहुचाइण लाइ पंहिंजो क़ौमी फ़र्ज़ु अदा कयो। चैनल जे लिंक खे लाइक ऐं सब्सक्राइब ज़रूरु कयो। प्रोग्राम मंज़रनामे में हाणे बलूचिस्तान जी सूरत हाल ते नज़र डोड़ायूं था त वसीलनि सां मालामाल बलूचिस्तान जा रहवासी हक़नि जी हसलात लाइ जेका वेड़ विढ़ी रहिया आहिनि, उहा किथे दंग कंदी, उनजी पुॼाणी किथे थींदी, इन बाबति ग़ौर करियूं था। बलूचिस्तान जो हालतूं बहितरी तरफ़ वधण जो नालो इन करे बि नथियूं वठनि जो हुक्मरान बलूचिस्तान में बहितरी चाहिनि बि नथा। बलोच अॻवान हक़नि जे हासिलात लाइ जदोजहद खे
हथियारबंद जदोजहद ॾांहुं बि खणी विया, पर तंहिं बावजूदि अञा ताईं हुकुमरान सदन मुतालबा मञण लाइ तयारु ई न आहिनि। ईअं लॻे थो ॼण बलूचिस्तान में ॿरंदड़ लाउ कंहिं वक़्तु बि फाटी सघे थो। बलूचिस्तान में जबरी गुमशुदगियूं ऐं अदालत खां मथां क़त्ल वारा वाक़िआ मुसलसिल वधी रहिया आहिनि। केॾो अजीब अलमियो आहे जो हाणे औरतुनि खे बि जबरी तौरु खंभे गुम कयो वञे थो। बलूचिस्तान में जबरी तौरु लापता कयल माण्हुनि जा वारिस सरापा एहतिजाज बणियल आहिनि। मुख़्तलिफ़ शहरनि में एहतिजाजी मुज़ाहिरा कया वञनि था ऐं मुतालबो कयो वञे थो त असांखे असांजा प्यारा मिलंदा आहियो, पर हुकूमत को बि मुतालबो मञण लाइ तयारु ई किथे आहे। बलूचिस्तान ॿरे बि पियो, बलूचिस्तान मसइलनि जो शिकार बि आहे। बलूचिस्तान जेको पाकिस्तान जो सभ खां वॾो सूबो हुजण सां गॾोगॾु कुदरती वसीलनि सां मालामाल आहे, अॼु बि बुनियादी हक़नि खां महरूम नज़र अचे थो। गुज़िरियल केतिरनि ई सालनि खां हितां ईंदड़ रिपोर्टूं ॿुधाइनि थियूं त तरक़ी जूं दावाऊं बि धूड़ थी वियूं आहिनि। ख़ौफ़ ऐं बेयकीनी जी फिज़ा आहे। ज़िंदगी ॼण त ज़िंदगी नाहे रही। इंसानी हक़नि जूं तनज़ीमूं बार बार निशानदही कंदियूं आयूं आहिनि त सूबे में जबरी गुमशुदगियुनि जा वाक़िआ वॾो मसइलो बणिजी चुका आहिनि। केतिरनि ई ख़ानदाननि जो चवणु आहे त संदन प्यारा बग़ैर कंहिं क़ानूनी कार्रवाई जे खंभिया विया ऐं पोइ या त उन्हनि जो पतो पइजी न सघियो या वरी चचरियल लाश मिलिया। इहा सूरतहाल यकीनी तौरु ॻणती जोगी आहे। हुकूमत तरफ़ां अक्सर इन्हनि इल्ज़ामनि जी तरदीद कई वेंदी आहे या चयो वेंदो आहे त मामला जांच हेठि आहिनि, पर मुतासिर ख़ानदान जे लाइ इंसाफ़ अञा ताईं परे जो ख़्वाबु बणियलु आहे। सिक्योरिटी ऑपरेशन दौरान आम शहरनि जी ज़िंदगी बि मुतासिर थी आहे। केतिरनि इलाइक़नि में माण्हुनि खे लॾ पलाण करणी पई, जॾहिं त तालीम, सिहत ऐं रोज़गार जा मौक़िया बि महदूद रहिया आहिनि। अहिड़े माहौल में नौजवाननि में बेचैनी वधी रही आहे, जेका कंहिं बि समाज लाइ ख़तरनाक साबित थी सघे थी। ॿिए तरफ़ रियासत जो मौक़िफ़ इहो आहे त बलूचिस्तान में सिक्योरिटी कार्रवायूं मुल्क दुश्मन सरगर्मियुनि ऐं दहशतगर्दी खे रोकण लाइ ज़रूरी आहिनि। इख़्तियारनि जो चवणु आहे त कुझु हथियारबंद गिरोह परॾेही सहकार सां इलाइक़े में बदअमनी पखिड़णु चाहिनि था, जंहिंखे मुंहुं ॾियण लाइ क़दम खंया पिया वञनि। इहो बि चयो वञे थो त तरक़ियाती मनसूबा, ख़ासि करे रस्ता, बंदरगाह ऐं तवानाई जा मनसूबा सूबे जी ख़ुशहाली लाइ आहिनि। पर असल सुवालु इहो आहे त जेकॾहिं तरक़ी जा मनसूबा जारी आहिनि ऐं उहे अवाम जी ख़ुशहाली लाइ आहिनि त पोइ अञा ताईं आम माण्हू खे फ़ाइदो छो नाहे मिलियो? छो अञा ताईं बुनियादी सहूलियतुनि जी खोट आहे? छो तालीमी सिहत जा मयार एतिरा घटि आहिनि? इहे सवाल सिर्फ़ु हुकूमत खां न पर सॼे समाज लाइ आहिनि। माहिरनि जो ख़्यालु आहे त बलूचिस्तान जे मसइले जो हल सिक्योरिटी या ऑपरेशन न आहे, पर ॻाल्हियूं आहिनि ऐं मुतालबनि खे मञणु आहे। जेसिताईं आम माण्हुनि खे संदन हक़ न मिलंदा, तेसिताईं भला हुकुमरान ते केरु एतमाद कंदो ऐं तेसिताईं बलूचिस्तान जूं हालतूं बहितरी तरफ़ वधी न सघंदियूं। आबादगारनि सां नाइंसाफ़ियुनि जो दास्तान ऐं आबादगारनि खे सुख करे नसीब थींदा, इन बाबति इमरान अली चांग लिखे थो। सिंध जी ज़रई मैशे जो बुनियादु आबादगार आहे, जेको पंहिंजी महिनत, वक़्त ऐं सरमाए सां मुल्क जी ख़ुराक जी ज़रूरत पूरी करे थो। पर केॾो न अफ़सोस आहे त हिन साल कणक जी पोखी खां वठी ख़रीदारी ताईं हुकूमत जे पॉलिसियुनि में वाज़ह पॉलिसी जी खोट जे करे आबादगारनि खे सख़्तु परेशानियुनि खे मुंहुं ॾियणो पियो। जॾहिं कणक जी पोखी जो वक़्तु हो, तॾहिं हुकूमत तरफ़ां हारी कार्ड ऐं भाण ते सब्सिडी ॾियण जो ऐलान कयो वियो। उन वक़्तु इहो चयो वियो त भाण मुहांगो हुजण जे करे कणक जी पोखी घटिजी सघे थी, तंहिं करे आबादगारनि खे सहूलियत ॾियण लाइ सब्सिडी ॾिनी पई वञे त जीअं पैदावार वधी सघे। पर उन सां गॾु हुकूमत तरफ़ां कणक जी ख़रीदारी बाबति का वाज़ह पॉलिसी या मुआइदो पेश न कयो वियो, जंहिं करे आबादगार गैर यकीनी वारी सूरतहाल में रहिया। मौसमियाती तब्दीली सबबि सिंध में कणक जो लाबारो मामूल खां अॻु यानी मार्च महीने में शुरू थी वियो। निढनि आबादगारनि जेके अॻी माली दॿाउ हेठि हुआ, पंहिंजी ज़रूरतुनि खे पूरो करण लाइ कणक ओपन मार्केट में विकिरो करे छॾी, जॾहिं त कुझु मिक़दार घर जे इस्तेमाल लाइ महफ़ूज़ रखी। इन विच में हुकूमत मार्च जे आख़िरी ॾींहंनि में ख़रीदारी जो ऐलान कयो, जेको तमामु देरि सां खयल क़दम हो।
हाणे सूरत हाल इहा आहे जो हुकूमती इदारनि तरफ़ां आबादगारनि ते सोशल मीडिया वसीले दबाव विधो पियो वञे त हू कणक सरकारी अघ ते विकिरो करण इनकार करण ते कार्रवाई जूं धमकियूं पिणु ॾिनियूं पियूं वञनि। इहो अमल न रुॻो गैर मुनासिबु आहे पर आबादगारनि जी इज़त नफ़्स ते बि हमिलो आहे। हुकूमत तरफ़ां कणक जो सरकारी अघु 3500 रुपया फ़ी मण मुक़ररु कयो वियो, जॾहिं त खुलियल मार्केट में उहा क़ीमत 3800 खां 4000 ताईं पहुची चुकी आहे। अहिड़ी सूरत हाल में आबादगार छो सरकारी अघ ते विकिरो करे? उन खां सवाइ केतिरा ई ख़रीदारी मर्कज़ बंदि आहिनि ऐं जेके खुलियल आहिनि उते आबादगारनि खे बेजा तकलीफ़ूं ॾिनियूं पियूं वञनि। अफ़सोसनाक ॻाल्हि इहा आहे त ख़रीदारी खां पोइ बि आबादगारनि खे वक़्तु सिर अदायगियूं नथियूं कयूं वञनि। हफ़्ता गुज़रण बावजूदि रक़म मुंतक़िल न थियण जे करे आबादगार वधीक माली बहिरान में फाथल रहे थो। हाणे त इहो बि चयो पियो वञे त जेके बि आबादगार सरकारी ख़रीदारी मर्कज़ ते कणक न ॾींदा उन्हनि जा कार्ड ब्लॉक कया वेंदा। ख़ौफ़ ऐं धमकियुनि वारे इन माहौल में आबादगार सुख ॾिसी सघंदा? इहो वॾो सुवालु आहे जंहिंजो जवाबु यकीनी तौरु न में हूंदो। सिंध सां मुहबत कंदड़ क़ौमी कारकुन ऐं ख़ूबसूरत आवाज़ जो मालिक साईं बख्श रिंद बि लाॾाणो करे वियो। काज़ी अहमद वारे इलाइक़े सां वास्तो रखंदड़ साईं बख्श रिंद जी इहा ख़ूबी हुई जो हूअ माचिस वॼाए कलाम ॻाईंदो हो। संदसि सलेक्शन अहिड़ी हूंदी हुई जो मन खे मोहे विझंदी हुई। संदसि विछोड़े ते नाम्यारे शाइर ख़लील आरिफ़ सुमरे लिखियो। बाबा साईं अहमद ख़ान मदोह जी शाइरी जो हाफ़िज़ साईं बख्श रिंद हाणे असां में नाहे रहियो। बाबा साईं अहमद ख़ान मदोह सां गॾु संदसि काज़ी अहमद जे परस्तार साईं बख्श रिंद जी तस्वीर बि आहे। साईं बख्श रिंद जी बाबा साईं सां मुहबत जो अंदाज़ो अवां इन्ही मां लॻाए सघो था त बाबा जी शाइरी जा किताब, दिलि जूं ॻाल्हियूं, नज़र में नज़रबंद ऐं अखियुनि जा सनिया खेसि बरज़ुबान यादि हुआ। माना हू मदहोश जो हाफ़िज़ हुयो। माचिस वॼाए जॾहिं बाबा साईं जी शाइरी आलापींदो हो त ॿुधंदड़नि ते सैर तारी थी वेंदो हो। माहौल ऐं महफ़िलनि खे मटण वारो उहो महबूब साथी असांखां हमेशह ने विछड़ी वियो। दुआ आहे त रब साईं खेसि दर्जा बुलंद करे ऐं जन्नतुल फिरदौस में जाइ अता करे। साईं बख्श रिंद जे पोयरनि सां दिली तजिद कजे थी। हिकु ॿियो प्यार जो पखी उॾामे वियो। ऐं हाणे अचो त साईं बख्श रिंद जी आवाज़ में ख़ूबसूरत गीत ॿुधूं। राहब तो दिलदार सां दिल जो सिधो रहिजी रब तो दिलदार सां दिल जो सिधो रहिजी तूं ऐं मां जो दरमियां तूं ऐं मां जो दरमियां तो फ़ासिलो रहिजी रब तो दिलदार सां दिल जो सिधो रहिजो रब तो दिलदार सां दिल जो सिधो रहंदो हे तूं ऐं मां जो दरमियां तूं ऐं मां जो दरमियां छो फ़ासिलो रहंदो अचे रब तो दिलदार सां दिल जो सिधो केर थो हुनखे चवे तूं और तया कुझु वधीक केर थो हुनखे चवे केर थो हुनखे चवे तूं और तया कुझु वधी ख़ुशि हुजे पंहिंजी जॻह ते ख़ुशि हुजे पंहिंजी जॻह ते पर सचो दिलदार सां दिल जो सिधो रहंदो अचे तूं ऐं मां जो दरमियां तूं ऐं मां जो दरमियां जो फ़ासिलो रहंदो अचे रब तो दिलदार सां दिल जो सिधो फना पंहिंजी करण हस्ती बकाना है त ॿियो छा है
फना पंहिंजी करण हस्ती बका नाहे त ॿियो छा आहे असांजे इश्क जी इंतहा नाहे त ॿियो छा आहे न झलना से भली गुज़रे हयाती बुत परस्तीअ में सनम जी याद बि याद ख़ुदा नाहे त ॿियो छा आहे का त निस्बत आहे हुन सां को त रिश्तो आ गंढियल का त निस्बत आहे हुन सां को त रिश्तो आ गंढियल वरन मूंखे हेतिरो वरन मूंखे हेतिरो छो आसरो रहंदो अचे तो दिलदार सां दिल जो सिधो रहंदो अचे तूं ऐं मां जो दरमियां तूं ऐं मां जो दरमियां जो फ़ासिलो रहंदो अचे अब तो दिलदार सां दिल जो अल्लाह खरजियल मती जिन जे मन में अल्लाह खरजियल मती जिन जे मन में असां एतिरनि जूं मेंदूं पसंद तंहिं पोइ मरन सड़ी इन सूर में खेर खरन जी बड़ी जन या टके टे वठ जन हिकु खरन बखर वाह ही सॼी खेर खरन वञी कंहिं विलायत में टके टे ॾिजनि सौदागर हुजे कुरकुणो त सोरे सत ॾिजनि अञा बि अंगल करे उटल घुरे त न वधिजनि हे अदियूं अब्दुल लतीफ़ चवे सॼी खेर करन गेॾी गुम कजे वाह 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 गैर जी मौजूदगीअ में आ मिली सघिबो नमूर गैर जी मौजूदगीअ में आ मिली सघिबो नमूर गैर जी मौजूदगीअ में आ मिली सघिबो नमूर भले त कोई छो न केॾो भले न कोई छो न केॾो वेझड़ो वाह वाह रब तो दिलदार सां दिल जो सिधो रहंदो अचे आरज़ू मदहोश जे लब ते अची मोटी वञे आरज़ू मदहोश जे शेर बदो जो लाज़मी हुजे इब्तिदा इश्क जी हिकु तोखे बि मूंखे ख़बर कीअं असांजी दिलि लॻी हिकु तोखे बि मूंखे ख़बर जा बि थी जेका बि थी हिकु तोखे बि मूंखे ख़बर तोखे हिकु तोखे बि हिकु ॿिए जे साथ जी हिकु तोखे बि मूंखे ख़बर आहे संदम दीवानगी हिकु तोखे बि मूंखे ख़बर हाल दिलि जो दिलि रुबा कंहिंखे ॿुधायां तूं ई चओ ॻाल्हि ई न हिकु ॿिए हिकु तोखे बि हिन अॻियां या हुन अॻियां चालाए वञी वाए वाए कयां सूर मुंहिंजे जी सॼी हिकु तोखे बि मूंखे ख़बर सिर मथां गुज़री कयामत वई तॾहिं बि ॻाल्हि का वाइकी मूंखां नथी हिकु तोखे बि मूंखे ख़बर तूं जुदा मूंखां ऐं मां तोखां ॿिन्ही जी हिजर में कीअं पई गुज़रे ज़िंदगी हिकु तोखे बि मूंखे ख़बर वक़्त जे सम्झी रवश के पंहिंजी दिलि खे हीअं चयुमि मट करे दिलि चरी हिकु तोखे बि मूंखे ख़बर किन चयो मदहोश आहे किन चयो आहे चरियो ये ॻाल्हि कीअं आहे सही हिकु तोखे बि मूंखे ख़बर आरज़ू मदहोश जे लब ते अची मोटी वञे आरज़ू मदहोश जे लब ते अची मोटी वञे आरज़ू मदहोश जे लब ते अची मोटी वञे हसरत इज़हार जो हसरत इज़हार जो सारो मज़ो रहंदो अचे तो दिलदार सां दिल जो सिधो रहंदो अचे तूं ऐं मां जो दरमियां तूं ऐं मां जो दरमियां जो फ़ासिलो रहंदो अचे तो दिलदार सां दिल जो सिधो रहंदो अचे रब तो दिलदार सां दिल जो सिधो रहंदो वाह वाह वाह
ही आमीअ ॿुधी रहिया हुआ साईं बख्श रिंद जी आवाज़ में ख़ूबसूरत गीत। आमीअ ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। प्रोग्राम मंज़रनामे में आऊं अवां सां मुखातिब अॼु पंहिंजो मेज़बान आहियां हबीब लगारी। हाणे प्रोग्राम में पेश करियूं था अदबी तक़रीबनि जो अहवाल ऐं उन सां गॾोगॾु सिंधी अदबी संगत जे शाखनि जे चूंडनि बाबति रिपोर्टूं। सिंधी अदबी संगत शाख ख़ैर मोहम्मद जरवार टंडो अलहयार जी सालियानी चूंड थी गुज़रे, जंहिंमें सेक्रेटरी मोहम्मद अली जरवार, जॉइंट सेक्रेटरी नासिर अली नासिर, ख़ज़ानची डॉक्टर अब्दुल गफ़ार, ऑडिटर निम ख़ान मैसर, काउंसलर फ़रहाद जरवार चूंडिया विया। सिंधी अदबी संगत शाख पिपरी मलीर जी चूंड पिणु कराचीअ जे राब्ता सेक्रेटरी राशिद लखमीर जी सदारत में थी गुज़रे, जंहिंमें सेक्रेटरी रजब अली भंड, जॉइंट सेक्रेटरी मुनीर अहमद शेख, ख़ज़ानची सतार साहिल पहवर, ऑडिटर आजिज़ अली अकबर भट्टी ऐं काउंसलर नसरुल्ला नाज़ अबड़ो चूंडिया विया, जॾहिं त कारोबारी कमेटी ते पिणु मुख़्तलिफ़ अॻवान चूंडिया विया। सिंधी अदबी संगत शाख नसीराबाद जी पिणु इलेक्शन थी गुज़रे, जंहिंमें कामरेड जमील शेख खे हिकु भेरो ॿीहर सेक्रेटरी चूंडियो वियो, गुलज़ार चना खे जॉइंट सेक्रेटरी, ग़ुलाम मुश्तबा मजन सुमरो खे ऑडिटर, इनामुल्ला खे ख़ज़ानची, अली गोहर जतोई खे काउंसलर ऐं कारोबारी कमेटी लाइ सईद लोहार, AR चिंजणी ऐं सलीम भट्टी खे चूंडियो वियो। सिंधी अदबी संगत ज़िले ख़ैरपुर जे राब्ता सेक्रेटरी जी पिणु चूंड थी, जंहिंमें ज़हीर अहमद लाड़क 29 वोट खणी कामयाबु थियो, आज़ाद अंसारी 17 वोट खणी हाराए वियो, ज़ाहिद जामड़ो ऐं आजिज़ अबड़ो खे हिकु वोट बि न मिली सघियो। लतीफ़ फ़िक्री फोरम सिंध जी मरकज़ी ऑर्गेनाइज़िंग कमेटीअ जी पहिरीं गॾिजाणी फोरम जे चीफ ऑर्गेनाइज़र हुसैन सारंग जी सदारत हेठि हैदराबाद में थी गुज़री। गॾिजाणी में लतीफ़ फ़िक्री फोरम सिंध जे बुनियादी आइनी ख़ाके बाबति सोच वीचार करे कुझु वाधारा कया विया। कुझु ज़िलनि जूं ज़िले ऑर्गेनाइज़िंग कमेटियूं पिणु जोड़ियूं वियूं। ज़िले घोटकी लाइ ज़िले ऑर्गेनाइज़र वकार महर, वाहिद बख्श ऐं नदीम कुमार, सखर ज़िले लाइ ज़िले ऑर्गेनाइज़र मुश्ताक चाचड़ ऐं हैदर महर, हैदराबाद ज़िले लाइ ज़िले ऑर्गेनाइज़र क़यूम सरोही, असगर सोलंगी ऐं सानिया निज़ामाणी, ज़िले मटियारी लाइ ज़िले ऑर्गेनाइज़र सोहराब बाटी ऐं कासिम सिंधी, ज़िले जामशोरे लाइ ज़िले ऑर्गेनाइज़र हैदर भट्टी ऐं मोहम्मद अली गांगरो चूंडिया विया। पोरितनि जे आलमी ॾींहुं 1 मई ते हैदराबाद में थींदड़ लेक्चर शाह लतीफ़ जी शाइरी में पोरित पचार जो लेक्चरकार सिंध जो नामियारो दानिश्वर लेखक ऐं अदीब डॉक्टर हाफ़िज़ कुरैशी हूंदो। उन मौक़े ते लतीफ़ फ़िक्री फोरम सिंध जे मरकज़ी ऑर्गेनाइज़र नौजवान शाइर एहसास मीरल जी सदारत हेठि पोरित मुशाइरो पिणु थींदो, जंहिंखां पोइ लतीफ़ी राग जी महफ़िल पिणु मचाई वेंदी। लतीफ़ फ़िक्री फोरम सिंध ज़िले घोटकी पारां घोटकी में शाह लतीफ़ जी शाइरी जूं फ़िक्री धाराऊं मौज़ू ते फोरम जो चीफ ऑर्गेनाइज़र हुसैन सारंग लेक्चर ॾींदो। तक़रीब 14 जून आचर जे ॾींहुं थींदी। 12 जुलाई आचर जे ॾींहुं ते लतीफ़ फ़िक्री फोरम सिंध जो पहिरियों मरकज़ी कन्वेंशन हैदराबाद में थींदो, जंहिं मौक़े ते शाह लतीफ़ क़ौमी कॉन्फ्रेंस पिणु कोठाई वेंदी। गॾिजाणी में हुसैन सारंग, नवाज़ निज़ामाणी, मुर्क हिस्बाणी, सानिया निज़ामाणी, हैदर भट्टी ऐं मोहम्मद सादिक शिरकत कई। गॾिजाणी में लतीफ़ी फ़िक्री फोरम सिंध जे मरकज़ी ऑर्गेनाइज़र एहसास मीरल पिणु ऑनलाइन शिरकत कई। क़ौमपरस्त अॻवान ऐं नामियारे शाइर नवाज़ ख़ान ज़ंवर लिखियो, हू था चवनि तुंहिंजो वज़न चिपटी हणूं उॾरी वञे, हू था चवनि तुंहिंजो वज़न चिपटी हणूं उॾरी वञी, ककपन जियां विखरी वञी, विख विख ते थुरिजी थेड़जी, ॿीहर न कंहिंखां मेड़जी। मां थो चवां मुंहिंजो वज़न धरती जे ॻोल्हे खां वॾो, सभु काइनातनि खां ॻरो, जेको कवि वाक़ई कवि आहे त पोइ उनखे नथा भोरे सघो, उनखे नथा तोरे सघो। रहणो उहो आहे दाइमी, मुंहिंजे ई हथ में साहिमी, मुंहिंजे ई हथ में साहिमी। ख़ूबसूरत शाइर ख़लील कुंभार लिखे थो,
पुछाऊं त छाखां रुसी हू वियो आहे पुछाऊं त छाखां रुसी हू वियो आहे चयाईं त शाइर चरे खे चए को असां मंझि कहिड़ियूं पतियूं अथसि जो पागल असां सां विढ़े थो असां सां चिड़े थो हयाती ॾिहाड़ा रुॻो चार नाहे तके चंड जंहिंखे गुज़ारे हू वेंदो विछोड़े में लम्हो सदियुनि जो सफ़र आहे किथे हू त बनवास वेही कटींदो असांखे छिके भले निगाहूं बि फेरे मगर पंहिंजे दिलि खे मञाए न सघंदो जॾहिं बि को आंचल उॾायो हवाउनि ऐं चूड़ियुनि जो सरगम वॼेजे पियो पोइ त यादूं असां जूं कंदो नेठ केॾांहुं बहारनि ते जोभनि जे आयो त पोइ जॾहिं बि पटींदो कोई गुल त हुनखे चोटी जूं धारूं अची यादि वेंदियूं ऐं मुंहिंजूं निहारूं अची यादि वेंदियूं वेंदो त आख़िर वेंदो हू केॾांहुं असां खां सिवा ॿियो भला केरु हुनजो असां खां सिवा भला केरु हुनजो इन ते प्रोग्राम मंज़रनामे जो वक़्तु पुॼाणी ते पहुचे थो पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे इन साॻी दुआ सां ॾींदा इजाज़त वसे भिट तुंहिंजी भलारा सदा सदा देस परदेस सारा वसन कॾहिं सींद सिंजी न मेरी थिए कॾहिं मोड़ कंहिंजा न मुरझाइजनि अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन